अस्सलामुअलैकुम नाज़रीन। सोप सीरियल पापनगर जंहिंजी नई ईंदड़ क़िस्त में अव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त शेर दिल ऐं मंठार पाण में मिली करे मतिलबु त बालाज ख़ान खे हाणे टांडा ॾींदा, छो जो मंठार पंहिंजा पुराणा प्लान मतिलबु त बालाज ख़ान खां ॻाए वॼाए वठंदो ऐं होॾां वरी बालाज ख़ान पंहिंजो बंदोबस्तु कंदो मल्हार खे मारण जे लाइ। मतिलबु त अॻिते हली हू वञी इंस्पेक्टर सां बि ॻाल्हाईंदो, मतिलबु त उनखे मल्हार खे मारण जी पूरी प्रोग्राम ठाहींदो बालाज ख़ान, छो जो बालाज ख़ान हिकु कमीणो शख़्स आहे, हू कॾहिं बि कंहिंखे माफ़ु कोन कंदो। मतिलबु त अॻिते हली ड्रामे में इलाही ज़बरदस्त मज़ो हूंदो ऐं हद खां वधीक ड्रामे में जहिड़ो हूंदो। ऐं अॻिते हली अव्हांखे इहो बि ॾिसण वटां मिलंदो त मंठार जो पीउ मतिलबु त अॻिते हली बीमार हूंदो, छो जो उनखे मल्हार जे सदमनि मतिलबु त मारे छॾींदो। मतिलबु सदमनि जे हथां मतिलबु त बालाज ख़ान हिकु कमीणो शख़्स आहे, हू कॾहिं बि कंहिंखे माफ़ु कोन कंदो, छो जो बालाज ख़ान हुन सां वाइदो कयो आहे त राबेल सां मल्हार शादी न कंदो त मां मतिलबु त मल्हार खे जेल मां आज़ादु कराईंदुसि, पर इहो हरगिज़ कोन थींदो, छो जो ईंदड़ क़िस्तनि में अव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त वॾेरो बालाज ख़ान उनखे मारण जो पूरो बंदोबस्तु कंदो, पर उनखे फ़िलहालु कोन मारींदो, छो जो ईंदड़ क़िस्तनि में उनखे मारींदो, छो जो अॻिते ड्रामे खे वधायो बि वेंदो, छो जो क़िस्तनि गुज़रियो बि वेंदो। मतिलबु त क़िस्तनि खे मतिलबु त प्रमोट कयो वेंदो, मतिलबु त उन्हनि खे हद खां वधीक ठाहियो वेंदो ऐं हद खां वधीक उन्हनि में जहिड़ो बि ॾेखारियो वेंदो। उमेदु आहे त हीउ वीडियो अव्हांखे पसंदि आयो हूंदो। जे वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। मिलंदासीं कंहिं नए वीडियो सां गॾु, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।